मुझा मोहतरम कलमे गो मुसलमान भाइरो अस्सलाम वालेकुम। अदा साईं अॼु असां मुसलमाननि जो इहो हाल थियो आहे जो जेकॾहिं पंहिंजे भाउ या पुट जो काज था कयूं त परावा खाई था वञनि, पर अदा पंहिंजा जानी जिगर सॻा भाइर रुठा वेठा आहिनि, उन्हनि खे को परचाइण वारो ई कोन्हे। ऐं पंहिंजी न्याणीअ निमाणीअ जो संग बि उन माण्हूअ खे सॾु करे था ॾियूं जंहिं वटि अंग्रेज़नि जे ज़माने जी का पुराणी सुराणी गीत हुजे, पोइ भली उहा धिके सां छो न चालू थिए, या वरी को हथराजू डॉक्टर साहब हुजे उहा धिके सां छो न चालू थिए, या वरी को हथराजू डॉक्टर साहब हुजे जंहिंजी इस्पताल में खखर जो खाधल मरीज़ खणी वञे त चकास करे चवे त हिन खे परमेल थी वियो आहे। वाह पुट वाह तुंहिंजो दिमाग़, काॾे खखर काॾे परमेल। या वरी को रोड जो ठेकेदार हुजे जंहिंजे ठेके में अॻियों रोड ठहंदो अचे त पोयों वरी ढहंदो अचे, ऐं न छॾे को डांबर जो दॿो, न छॾे का सरकारी सीमेंट जी ॿोरी, जेको ॾे सो चट। अॼुकल्ह असां अहिड़नि माण्हुनि खे पैसे वारो सम्झी पोयों लॻा था वठूं, मगर मुंहिंजा मिठड़ा अदा हीअ मिठी माइटी बि ॾिसो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो हबशी चपन थुल्हो सीधी शकिल जो कारो शहनशाह मदीना वटि अगल खणी आयो त मुंहिंजा महबूब मिठड़ा, मुंहिंजी शकिल कारी, मुंहिंजूं अखियूं ॻाढ़ियूं, मुंहिंजा चप थुल्हा, मुंहिंजे वारनि में गेगुड़ा, मतिलब त सॼण सॼे अरबुस्तान में मूं जहिड़ो बद शकिल बंदो ॿियो काथे बि कोन्हे। मिटनि माइटनि त छॾे ॾिनो, पर मूंखे धारिया माण्हू बि धिका था ॾियनि। अॼु मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंखे परवाह। महबूब करीम मुर्की चयसि त परवाह न कर, ॿेड़ा पार थी वेंदई। असांजे हिकिड़े असहाबीअ सॻोरे वटि हिकिड़ी ख़ूबसूरत ख़ुशि नसीब न्याणी आहे, असां तोखे उनजे वालिद साहिब ॾे ख़त लिखी था ॾियूं, तूं खणी वञ। आख़िरकार हिन खे कुर्बदार नबीअ कुर्बन भरियो कागज़ ॾिनो। हीउ सिधो साहिबीअ सॻोरे जे दर ते आयो ऐं अचण साण अची हबीब करीम जो हुकुमनामो हुनखे हथनि में ॾिनई। हुन सॻोरे ख़त मुबारक खोले पढ़ी ख़त खे 4-5 चुमियूं ॾेई चयुसि त अदा तूं हिते तरस त मां वञी पंहिंजी प्यारी न्याणीअ खे अहवाल ॿुधाए अचां। हीउ अंदरि घर में आयो ऐं अचण साण अची न्याणीअ खे चयाई त मुंहिंजी प्यारी अमड़, अॼु तुंहिंजे कान घोट मुहम्मद घोट मोकिलियो आहे, मगर शकिल जो सादड़ो सफ़ा कारो कहीं न जहिड़ो जंहिंजे आॾो बीह त बुछां थी थिए। वधीक तुंहिंजी मर्ज़ी, हा करी या न करी असां पंहिंजो ॿारु लाथो। मां सदको वञा उन सदोरीअ सबा जी न्याणी निमाणीअ जे नाले सां जंहिं प्यारे पीउ ते छोह न छॾिया, पर पीउ खे चयईं त अबा अल्हम्दुलिल्लाह जो अॼु मदीने वारे जे साईं मूंॾे माण्हू मोकिलियो आहे, पर जेकॾहिं अॼु मदीने शरीफ़ जो कुतो मोकिलियां बि मूंखे मंज़ूर हुयो। बाबा साईं हर हिकु धीउ खे पंहिंजो पीउ पंहिंजनि हथनि सां ॾाज ॾेई परणाईंदो आहे, पर मूंखे मिठो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ पंहिंजनि हथनि मुबारकनि सां थो परणाए। मूंखां मथ भरो ॿी कहिड़ी भेण जो भाॻ थींदो। मिठा बाबा मूंखे इहो वर क़बूल आहे, वञी मुबारक ॾियोसि। अदा साईं इहे गुलाब जा गुल गॾु करे हिन गुनाहगार गुलाम नबीअ हीउ गुलदस्तो ठाहियो आहे जेको पेशे ख़िदमत आहे। मुझे माटन कई मुखा बेजारी, मुझे माटन कई मुखा बेजारी, नकी घरड़ो ठयल नकी घरवारी, नकी घरड़ो ठयल नकी घरवारी, मुझे मोदी शक्ल आहे शर्मायो। हिक हबशी हबीबन बट आयो, हिक हबशी हबीबन बट आयो, अते अर्ज़ो कई मूंखे परणायो। हिक हबशी हबीबन बट आयो, हिक हबशी हबीबन तड़के तूं न खणी कॿियो केरु खणे, तड़के तूं न खणी कॿियो केरु खणे। हिननि सूरनि कान अमर वई ॼणे, हिननि सूरनि कान अमर वई ॼणे, मूं ते राम करे आहार नालो। हिक हबशी हबीबन वट आयो, हिक हबशी हबीबन वट आयो, अते अर्ज़ कयई मूंखे परणायो। हिक हबशी
मंजूर कयुसि महबूब अगल मंजूर कयुसि तंहिंखे पाण पुनः वेही परसायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब वटि आयो अचे अर्ज़ कयई मूंखे परणायो हिकु हबशी हबीब चयाऊं से लिखी चारियों में चिट्ठी घर में वठी चयाऊं से लिखी चारियों में चिट्ठी घर में वठी चयाऊं से लिखी चारियों में चिट्ठी हिकु माण्हूअ वटि आ न्याणी मिठी हिकु माण्हूअ वटि आ न्याणी मिठी ख़त ॾेसि वञी कर सायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब तुंहिंजी शादी सीधी असां मुकई पारत कई तुंहिंजी शादी सीधी असां मुकई पारत कई तुंहिंजी शादी सीधी असां मुकई रख अखरनि ते बिस्मिल्लाह कई रख अखरनि ते बिस्मिल्लाह कई मथां घोट ॾिसी कुझु घबरायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब वटि आयो अते अर्ज़ कयई मूंखे परणायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब जॾहिं कुंवार जबाबे वटि पहुतो सरबतो जॾहिं कुंवार जबाबे वटि पहुतो सरबतो जॾहिं कुंवार जबाबे वटि पहुतो बड़ी हैरानीअ हुनखे वरितो बड़ी हैरानीअ हुनखे वरितो पोइ कहने मूंखे तरसायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब हाल पुछां तुंहिंजे बीहण मूं वठे थी पुछां हाल पुछां तुंहिंजे बीहण मूं बि वठे थी पुछां हाल पुछां तुंहिंजे बीहण मूं बि वठे थी पुछां प्यारीअ न्याणीअ खां बि पुछां पंहिंजी प्यारीअ न्याणीअ खां बि पुछां राज़ी थिए या न थिए असंदत रायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब खे लब कही चलत को अमा तो लाइ मोहम्मद भोत मुको के लब ही कई अत को अमा तो लाइ मोहम्मद भोत मुको के लब ही कई अत को अमा तो लाइ मोहम्मद भोत मुको सफ़ा बद शकिलो संदस पार पतो सफ़ा बद शकिलो संदस पार पतो तुंहिंजी मर्ज़ी गद पहचायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब वटि आयो असीं अर्ज़ कयई मूंखे परणायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब कबूल कयो मतारनि जे ख़ुदा जो रसूल कयो कबूल कयो मतारनि जे ख़ुदा जो रसूल कयो कबूल कयो मतारनि जे ख़ुदा जो रसूल कयो पुटु मोकिले हा बि कबूल हुयो पुटु मोकिले हा बि कबूल हुयो बि त माण्हू मथां मोटायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब वटि आयो अचे अर्ज़ कयई मूंखे परणायो हिकु हबशी हबीब वटि आयो हिकु हबशी हबीब पर अहिड़ो जोड़ मिलाए सघो पर अहिड़ो जोड़ मिलाए सघो पर अहिड़ो जोड़ मिलाए सघो
वंग वट आयो अचे अर्ज़ कई मूंखे परणायो हिकु हबशी हबीब वट